नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत पारां कोरोना वायरस जे फैलजण जे ख़ौफ़ सबबि सिंध हुकूमत पारां 15 ॾींहं वारे लॉकडाउन कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो